थियण ते मजबूर कई। वो केड़ो वाक़ियो वा हदीस पढ़ी सुनन इब्ने माजा जी। एकड़े ॾियारे मुंहिंजा लजपाल नबी महबूब सोना पंहिंजी महफिल में वेठा हुया। सहाबी साईं करीमन जे चौधारी वेठा आहिनि, असहाबी वेठा आहिनि। हिकिड़ो माण्हू आयो, पंहिंजो पुट गुम थी वियो हुयुसि। पुट खे ॻोल्हींदे 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 तलाश कंदे कंदे नबीअ जी दरबार में पहुतो। या रसूल अल्लाह, 3 ॾिहाड़ा गुज़री विया आहिनि, मुंहिंजो बच्चो गुम थी वियो आहे। ॾाढो तलाश कयो अथमि, कंहिं ॾिठो आहे या न ॾिठो आहे? मुंहिंजे नबीअ फरमायो मूंखे ख़बर न आहे किथे आहे तुंहिंजो बच्चो, तलाश कर। हिकिड़ो सहाबी वेठल हुजे, तंहिं रड़ के या रसूल अल्लाह, हींअर जॾहिं मां मस्जिद में अचां पियो त हिन जे पुट खे ॾिठुमि फिलाणी मदीने जी गली में ॿारनि सां रांदि खेॾी रहियो हुयो। जो पुटड़ो मूं ॾिठो मदीने जी गली में रांदि पियो खेॾे। मां पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। बसि हुन इहो ॿुधो पीउ जी शफ़क़त हुई। वापसि डोड़ पातई, हीअं दौड़ंदो वञे पुट खे वठण जे लाइ। उन गली ॾे वधियो त मुंहिंजे महबूब सुणे न्यापो कयोसि, वापसि मोटी आ। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे वापसि वरायो, वापसि मोटी आयो। या रसूल अल्लाह, बच्चो लभजी वियो आहे, इजाज़त ॾियो त वञी बच्चे खे वठी अचां। मुंहिंजे महबूब फरमायो, बराबरि तोखे बच्चो प्यारो आहे, पुटड़ो सभिनी खे प्यारो हूंदो आहे, औलाद सभिनी खे प्यारो हूंदो आहे। पर मुंहिंजी नसीहत अथई, जेॾीमहिल उते वञी त पंहिंजे पुट खे ओ बच्चा चई सॾु न कजां, पंहिंजे पुट खे भाकुर पाए चुमी न ॾिजां, पंहिंजे बच्चे खे प्यार न कजां। अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, पुट मुंहिंजो छो प्यार न कयांसि, छो शफ़क़त न कयांसि? रहमत लिल आलमीन नबी फरमायो त तोखे 3 ॾींहं थी विया आहिनि पंहिंजे बच्चे खे न ॾिठो अथई। ओ मुंहिंजा असाबी, जॾहिं तूं ते वेंदे नंढड़नि ॿारनि सां तुंहिंजो बच्चो रांदि पियो खेॾे, उते तूं वञी उनखे शफ़क़त कंदे 3 ॾींहंनि खां तूं पंहिंजे पुट खे तलाश पियो करीं। तुंहिंजी पितरी शफ़क़त ज़ाहिर थींदी, उन बच्चे खे भाकुर पाईंदे, गिलनि ते चुमी ॾींदे। पर उन्हनि बच्चनि में को मता यतीम बच्चो हुजे जंहिंजो अबो वफ़ात करे वियो, अहिड़ो बच्चो हूंदो जंहिंजो पीउ न हूंदो, मता तूं उते वञी उन बच्चे सां प्यार करीं। ऐं उहो यतीम बच्चो पंहिंजे पीउ खे यादि करे, मां मुहम्मद खां इहो बर्दाश्त नथो थिए, मूं नबीअ खां इहा ॻाल्हि बर्दाश्त नथी थिए जो यतीम पीउ जी शफ़क़त ॾिसी पंहिंजे अबे खे यादि कंदो, उन यतीम जे करे पंहिंजे बच्चे सां बि प्यार न कजो।